अस्सलामुअलैकुम दोस्तों। ही कुछ ख़्यालात आहिनि जेके अॼु मूं सुबुह लिखिया आहिनि, तव्हां सां शेयर करियां थो। मां ऐराफ़ जी दीवार ते बीठल आहियां ऐं उन जे ॿिन्ही तरफ़ ॾिसी रहियो आहियां। अञा उहो वक़्तु न आयो आहे जो मूंखे ऐराफ़ जे हिक पासे मोकिलियो वञे। हिक पासे इंसाफ़ करण वारा ऐं दुनिया खे ठाहिण वारनि जो लॾो आहे, त ॿिए पासे इनकार करण वारनि ऐं दुनिया में झेड़ो कराइण वारनि जो लॾो आहे। मां सोचियां थो त मूं वटि अञा बि वक़्तु आहे त आउं हिन दुनिया खे ठाहिण वारनि मां थी वञां। अञा बि वक़्तु आहे त मां बुखियनि खे ॻोल्हे खेनि मानी खारायां। अञा बि वक़्तु आहे त मां बेइल्म ॿारनि खे इल्मु पहुचायां ऐं इल्म जी दौलत सां संवारियां। वक़्तु हथनि मां निकिरी न वञे, तंहिं करे दीवार तां लही मां ख़ल्क़ जे विच में अहिड़नि माण्हुनि जी ॻोल्हा में निकिरी पियो आहियां ऐं इहा ई मसरूफ़ियत सभ खां अहम थी लॻे। तुंहिंजा वार ऐं नेण बि छिकीनि था, उन्हनि में बि कशिश आहे। जिन जे क़ैद में रातियूं गुज़ारियां थो ऐं क़ैद जी तन्हाईअ में बि इंसान जो ज़हन क़ैद नाहे, चाहे जो उहो तुंहिंजी छांव में, तुंहिंजे पहलूअ में निंड करे रहियो आहे। निंड में बि इंसान जो ज़हन आज़ाद ऐं अकेलो आहे। इंसान आज़ाद ऐं अकेलो पैदा थियो आहे ऐं अकेलो ई पंहिंजी ऐराफ़ जी दीवार जोड़े थो ऐं उन जे कंहिं बि हिक तरफ़ मोकिलियो वेंदो। दुआ आहे त मां दीवार जे उन पासे वञां जेॾांहुं दुनिया खे ठाहींदड़ वारा आहिनि। महिरबानी।